नाज़रीन, दौड़ में आल सिंध एरीगेशन ट्रेड नवाबशाह जे सॾ ते एरीगेशन मुलाज़िमन मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो। पेश आहे राशिद अली लाशारी जी रिपोर्ट। आल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन नवाबशाह के सदर इमाम बख्शियाल, मोहम्मद उस्मान डायरी, फ़कीर गदा हुसैन, रुस्तम अली खासकेली की अगवानी में मुतालबन की मञता लाइ एरीगेशन ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाननि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जन खे असां अर्ज़ था कयूं त असांजी सनकोटा जेका असांखे ॾिनी वञे। असां नंढड़ा मुलाज़िम आहियूं, तव्हांजे ज़िले जा आहियूं, तव्हांजे ज़िले में मतिलबु रहूं था, तव्हांजा वोटर आहियूं। आसिफ़ साहब खे बि असां अपील कंदासीं ऐं जेके MP MNA जी फरियाल खे बि असां अपील कंदासीं त असांजे सनकोटा चोथे स्केल जा मुलाज़िम आहिनि। अॻु में बि असांखे मतिलबु जेको आहे सो ॿाहिरि कढी वियो अथनि ऐं उनखे कंहिंखे कोन नौकिरी मिली आहे। मिनिस्टर इरीगेशन, सेक्रेटरी इरीगेशन जनाब आसिफ ज़रदारी साहब, हाजी अली ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे अर्ज़ु कंदासूं। असां इरीगेशन जा मुलाज़िम आहियूं, संदन वोटर आहियूं, नवाबशाह ज़िले जा आहियूं। असांजो हक़ आहे सन कोटा असांखे ॾिनो वञे ऐं न ॾियण जी सूरत में 3 तारीख़ ते असांजो एहतजाज हूंदो। पोइ दौड़ प्रेस क्लब ते बि हूंदो, नवाबशाह प्रेस क्लब ते बि हूंदो। उन खां पोइ अॻिते अगरि सन कोटा न मिली त सरदारी हाउस ते धरणो हणंदासूं ऐं एहतजाज जो दारो वधायो वेंदो। जेसिताईं सन कोटा न मिलंदी तेसिताईं असां सन कोटा लाइ एहतजाज कंदा रहंदासूं। ऐं अली हसन साहब खे, आसिफ साहब खे अर्ज़ु आहे त असांजी सन कोटा बहाल कई जेकी असांखे काफ़ी अरसे खां नथी मिले। असां नंढड़ा मुलाज़िम आहियूं, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे अपील था करियूं त असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं ॿी सूरत में सन कोटा ॾिनी वञे ऐं ॿी सूरत में न त असां प्रेस क्लब नवाबशाह में धरणो हणंदासीं। असांखे घणो टाइम थियो आहे, असांखे पंहिंजा सन कोटा जा हक़ कोन था मिलनि। असां जेको आहे बिलावल साहब ऐं आसिफ साहब खे अर्ज़ु था कयूं, बराए महिरबानी असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, न त असां हिते दारो वधाईंदासीं। कैमरामैन मज़र अली चन्ना सां गॾु राशिद अली लाशारी, मेहरान TV न्यूज़ दौड़।